नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी के क्रिमिनोलॉजी शोबे में शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि खे डिग्री की अहमियत और नौकरियुनि के मौक़नि बाबत ॼाण ॾियण लाइ सेमिनार कोठायो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे जामशोरो मां अली मुराद चांडियो। सिंध यूनिवर्सिटी के क्रिमिनोलॉजी शोबे तरफां शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जी ॼाण लाइ हिकु ॾींहुं वारो सेमिनार मुनक़िद कयो वियो। क्रिमिनोलॉजी एज एन एमर्जिंग डिसिप्लिन इन सोशल साइंस स्कोप एंड जॉब प्रोस्पेक्ट्स के उनवान से रचियल सेमिनार के प्रो वाइस चांसलर डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण, डॉक्टर नबी बख्श नारेजो, डॉक्टर जावेद मसूद, डॉक्टर आबिद खमीसाणी, वहीद अब्बासी, अब्दुल हमीद मैसर ऐं ॿियनि ख़िताब कयो। ग्रेजुएट्स आहिनि क्रिमिनोलॉजी जा, उहे उन्हनि खे कन्फ्यूजन हुई त हीअ डिग्री वठण खां पोइ उते उन्हनि जी मार्केट में वैल्यू कहिड़ी आहे। त हीअ जेको अॼु जो प्रोग्राम आहे उहो हुननि जी कैरियर काउंसलिंग जे लाइ कयो वियो हो। उन्हनि खे ॿुधायो वियो हो त उन्हनि खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि, किथे किथे उन्हनि जी मार्केट में यूटिलिटी थी सघे थी। सो उन ते काफ़ी स्पीकर सुठो ॻाल्हायो ऐं शागिर्दनि जी काफ़ी सुठी रहनुमाई थी। स्टूडेंट्स खे इहा ई ॻाल्हि सजेस्ट कई तव्हां जेकॾहिं पंहिंजूं डिग्रियूं पूरियूं करण खां पोइ घर वेही इंतज़ारु करण जे बजाए इंटर्नशिप जे हवाले सां अची जुडिशल सिस्टम खे जॉइन कयो, जंहिंमें प्रोसिक्यूशन बि आहे, पुलिस बि आहे ऐं असांजा जज साहिबान बि आहिनि। कोर्टुनि सां मुंसलिक थी करे इंटर्नी जे तौर ते अची करे असां वटि ट्रेनिंग वठो त तव्हांजी इम्प्रूवमेंट थींदी इलाही इल्म में बि ऐं तव्हांजा स्किल्स वधंदा ऐं तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ अवेल करण जे हवाले सां वधीक फ़ाइदो थींदो। नौजवाननि जे लाइ फाइनल ईयर ऐं ॿियनि स्टूडेंट जे हवाले सां ई प्रोग्राम हो त उन जे लाइ कहिड़ियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ ग्रो थी सघनि थियूं, जेके एजुकेशन सेक्टर में, इन्वेस्टिगेशन में, पुलिसिंग में, काउंटर टेररिज्म में, एंटी मनी लॉन्ड्रिंग में, एंटी करप्शन डिपार्टमेंट में, इन खां हटी करे जेके औरतुनि ते तशद्दुद आहे, ॿारनि ते तशद्दुद आहे, उन सां जेको ज़्यादतियूं उन जे ख़िलाफ़ु जेके बि इदारा आहिनि उन्हनि में ह्यूमन राइट्स जे इदारनि में इन्हनि जी इम्प्लॉयमेंट थी सके थी। ही असां उन ते फोकस कयोसीं। लोग ये समझ रहे हैं, उनको ये लगता है कि क्रिमिनोलॉजी का कोई स्कोप नहीं है, जबकि ऐसा बिल्कुल नहीं है। स्कोप हर उस चीज़ का होता है जिसके अबाउट आपको नॉलेज होती है। एंड सेकेंडली चीज़ ये कि आज ये जो सेमिनार हो रहा है, मैंने जो ज्वाइन किया, जब मेरा ये फेवरेट सब्जेक्ट था, तो मैंने जब क्योंकि लोग नहीं चाहते इस फील्ड में आना, क्योंकि गर्ल्स के लिए मोस्टली ये होता है कि क्या करेंगी, इसमें कौन सी जॉब्स हैं, लेकिन पुलिस, FIA, मोटरवे, इसके अलावा भी बहुत सी जो हमारे क्राइम से रिलेटेड हैं, जो हमारी फीमेल की एजुकेशन है, इसके अलावा बहुत सी चीज़ें इस चीज़ से ये बहस करती है। तो इसीलिए मेरा खुद भी ये फेवरेट सब्जेक्ट है और मैं ये चाहती हूँ कि बाकी गर्ल्स या बॉयज़ जो हैं वो इस डिपार्टमेंट में आएँ। क्रिमिनोलॉजी हिकिड़ो सोशल साइंस जो सब्जेक्ट आहे, जंहिंमें असांखे पढ़ायो वेंदो आहे त हिकिड़ो क्रिमिनल बिहेवियर खे असां सोसाइटी में कीअं ॾिसूं था, कीअं ऐं इनखे कीअं सोसाइटी मां एलिमिनेट करणु खपे, ख़तमु करणु खपे। अॼु जे लेक्चर में असांखे ॿुधायो वियो आहे त जेके यंग क्रिमिनोलॉजिस्ट स्टूडेंट्स आहिनि उहे सोसाइटी में कीअं सर्व करे था सघनि। सेमिनार में FI जे डायरेक्टर सनाउल्लाह अब्बासी वीडियो लिंक ज़रिए मुल्क अंदर मौजूद इदारनि में क्रिमिनोलॉजी की अहमियत बाबत ॼाण ॾिनी। अली मुराद चांडियो, आवाज़ जामशोरो।